दोस्तों हीअं सफ़ाकोय में मेलो लॻल आहे। ॿियूं शयूं जो हिननि जे फूड जो ज़बरदस्त क़िस्म जो माहौल लॻो पियो आहे। इंतज़ारु कयो। हीउ सॼो टोटल मिठाण आहे। सॼो हिननि जो ड्राई फ्रूट में हिननि मिठाण हिननि पैक कयो आहे। Sadece iriler değişiyor. ये वरी हिननि जो गोश्त आहे। गोश्त खे हीअ पैक करे हलाइनि था। इहे हिननि जी बूटियूं इहे Öyle ayarlayacağım. ये वरी हिननि जो चीज़ मुख़्तलिफ़ क़िस्म जो ये वरी जैतून जैतून जा केतिरा क़िस्म ॾिसो मुख़्तलिफ़ क़िस्म जैतून जा। ये वरी टोपियुनि जो दुकान मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टोपियूं। तो ही फेस्टिवल स्टार्ट थिए पोइ असांजे हिते सफ़ाकोय में सफ़ाकोय मेट्रो ते इंशाल्लाह खोड़ सारा स्टॉल अञा लॻा कोन्हनि। ऐं वरी पोइ वरी ॿी वीडियो ठाहे करे तव्हांखे कंप्लीट हिन जो नज़ारो ॾेखारींदासीं। शाह सन इस्तंबुल तुर्की मां पंहिंजी दुआ में यादि कजे। Hadi hayırlı olsun. Bereketler. Görüşürüz. Başımız sağ olun. Eyvallah. सो ही वरी ही जेके पिया आहिनि कीचेन्स आहिनि उन्हनि में वरी नाला लिखे थो पियो। हीउ हिकिड़ो बैंड आहे जंहिंमें कंप्यूटर जी मदद सां हिन खे कमांड ॾियनि था ऐं उहो जेको बि पंहिंजो नालो लिखणु चाहे उहो हिन में जेको हीउ लेज़र आहे उहो लिखंदुसि। सो ॾिसूं था कीअं थो हीउ ठाहे। सो हीअं माना कमांड ॾिनी अथसि हाणे थोरी देरि में हीउ लेज़र जेको इन जे मथां इम्पोस्ट कंदो। वाह ज़बरदस्त वेल डन। नजर ही नहीं आता। नहीं सर करेगा इसका। अच्छा फिनिश। मुझे एक पास से चंगा नहीं लगा। इस पास से खोल सकते इस पास से